नाज़रीन, जोही खां असां रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब जोही शहर और उनके आसपास के इलाइक़नि में फुरूं धाड़ा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। पुलिस पिकटूं गश्त बंद, ॾोहारी माण्हुनि जा रस्ता आज़ाद। जोही पुलिस 1 महीने अंदर थियल 60 खां वधीक चोरी फुरनि मां हिकु बि वापस न कराए सघी। BHU कमाल खान सेंटर जो मुलाजिम वैक्सीनेटर हिदायतुल्ला लुंड पंहिंजी मासूम बीमार पुट जे इलाज कराइण लाइ ॻोठ खां मोटरसाइकिल ते दादू वञी रहियो हो। जोही दादू मेन रोड ते ॻोठ गुलाम हुसैन गाॾी वटि 3 नामालूम फौरन हथियारनि जे ज़ोर ते बिहारे पुट जे साम्हूं सख़्त तशद्दुद कंदे इलाज जा पैसा 7000 मोबाइल CD मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया। अहिड़े वाक़े ख़िलाफ़ लुंड बिरादरी जे सवे माण्हुनि फुर थियल मोटरसाइकिल ॿिए सामान जी वापसी। जोही पुलिस ऐं बदअमनी ख़िलाफ़ अब्दुल रहमान लुंड, अब्दुल हकीम लुंड, मोहम्मद अली लुंड, हिदायतुल्ला लुंड ऐं हबीबुर रहमान ख़ासकेली मंज़ूर जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे जोही नाके ते सवे मछरियल माण्हुनि धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़नि मीडिया अॻियां दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त मौजूदा दादू SSP जी मुक़ररी दौरान 1 साल चोरुनि फुरनि धाड़नि जो मामूल बणियल आहे। पुलिस ॾोहारियुनि सां बुट बणियल हुअण करे जोही में फुरूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। पुलिस गश्त ऐं पिकटूं न हुअण करे ॾींहं ॾिठे जो ज़ोरी हथियारनि जे ज़ोर ते फुरूं थी रहियूं आहिनि। आख़िर में इन्हनि IG सिंध ऐं ॿियनि इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त फुर थियल मोटरसाइकिल, मोबाइल, पैसा ऐं ॿियो सामान 2 ॾींहनि अंदर वापसि कराए बदअमनी ते ज़ाब्तो आणे मुलविस ॾोहारी माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में जोही तालके अंदर हिकड़नि माण्हुनि जो बाइकाट करे जोही दादू मोड़ ते हज़ारे लुंड बिरादरी समेत ॿियनि इतिहादियुनि सां गॾु धरणो हयां वेंदो। बंद कयो, गुंडागर्दी बंद कयो, दहशतगर्दी बंद कयो।